ज़िले मटियारी जे बेले में 7 हंधनि ते रेंजर्स सां गॾु ऑपरेशन करण जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। इन ॾिस में डिविज़नल फॉरेस्ट ऑफिसर हसनैन रिज़ा बलोच जो चवणु हो त भट्ठो फॉरेस्ट रईस मुरीद के सालारो खेबरानी जाखरी सेखाट भाणो टिमटियारी में रेंजर्स सां गॾु ऑपरेशन करण जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। केतिरनि ई हंधनि ते गैरकानूनी कब्ज़ा कंदड़ कब्ज़ागीर ऑपरेशन दौरान रुकावटूं पैदा कनि था, जिन काफ़ी भेरा ऑपरेशन रोके अमले सां झेड़ा करण जी कोशिश बि कई, जंहिं बाद रेंजर्स खे तलब कयो वियो आहे। असां हिन वक़्तु हज़ारे एकड़ ज़मीन खाली कराई, इन में वण पोखे वरिता आहिनि। DFO वधीक छो त रेंजर्स सां गॾु ऑपरेशन करण जो शेड्यूल सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे मोकिलियो वियो आहे, जंहिं ते जल्द अमल कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।